पिछा पीपल्स पार्टी जी सीनियर अॻवान अॻूणी क़ौमी असैम्बली मेंबर मखदूम जमील ज़मा ऐं संदसि फर्ज़ंद अॻूणी सूबाई वज़ीर रेवेन्यू ऐं रिलीफ मखदूम महबूब ज़मा समेत गाॾियुनि जे काफ़िले सां भिचा पहुची पीराव भिचा सैयद अली बख्शा अल मारूफ सैयद नाज़ लतीफ़ी ऐं सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी जी ॾिनल दावत में शिरकत कई। मखदूम जमील ज़मा ऐं मखदूम महबूब ज़मा जी भिचा आमद ते भिचा जी शहरिन गुलनि जी वर्खा सां संदसि शानदार इस्तक़बाल कयो ऐं दरगाह चाड़ीअ ते अवामी जलसे दौरान पीराव भिचा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी पंहिंजे भाइरनि सियासी साथियुनि ऐं वोटरनि समेत पीपल्स पार्टी में बाज़ाब्ता तौर शमूलियत जो ऐलान करे छॾियो। इन मौक़े ते सैयद फ़िदा हुसैन शाह लतीफ़ी, सैयद जराड शाह लतीफ़ी, सैयद फैज़ अब्बास शाह लतीफ़ी, सैयद जमाल शाह लतीफ़ी, सैयद मोहम्मद काज़मी, सैयद तारिक हुसैन शाह लुंगियूं गुलनि जा हार पाराए शानदार आजियां कई। जिते त मखदूम जमील ज़मा ऐं मखदूम महबूब ज़मा जलसे खे ख़िताब कंदे चयो त नाज़ लतीफ़ी सां असांजो पुराणो घराणो ताल्लुक़ आहे। नाज़ लतीफ़ी नेक दिल सचो इंसान आहे। असीं संदसि ॾिनल दावत मोहब्बत जा निहायती थोराईंदा आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।